حضرت امام حسين عليه السلام जी باوقار शख्सियत عالم انسانيت लाइ معتبر ऐं محبوب तरीन रھندي अचे थी। सन्दन सब्र जो मिट को मिसाल ई पेश नाहे थी सघियो। तारीख़ इस्लाम में अहिड़ा हज़ारे वाक़िआ मिलनि था जेके पढ़ंदड़नि जे ज़हन ते असर छॾे विया हुजनि, पर करबला जे क़ज़िए बाज़मीर माण्हुनि जे ज़हननि ते न सिर्फ़ असर छॾियो पर इंसानियत खे बेदार करण में बि अहम किरदारु अदा कयो। 10 मुहर्रम हराम 61 हिजरीअ ते जॾहिं हिक पासे यज़ीद ऐं संदसि फ़ौज ज़ाहिरी सोभ माणे बि शिकस्त खाधी त ॿिए तरफ़ अल्लाह ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे जेका बका मिली तंहिंजी रोशनीअ जा किरणा एसी ताईं रहंदा जेसीं ये काइनात पंहिंजो वजूद रखंदी ईंदी। मुहर्रमुल हराम में सैयद शुहदा जी शहादत वारो अलमनाक सानियो इंसानियत खे बेदार थो करे त जीअं इंसान इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे गम जे यादि खे ताज़ो रखंदे हिक तरफ़ संदन सीरत ऐं किरदार मां सबक़ हासिल करे अल्लाह ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते रही उन जी हिफ़ाज़त लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु रहनि ऐं ॿिए तरफ़ करबला जे यादगारनि जी हिफ़ाज़त जो सबूत ॾियनि। हर उन खिते में जिते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आज़ादारी थींदी अचे थी उते ज़ाकिर ऐं ख़तीब पहिरीं मुहर्रम खां मजलिस अज़ा जी शुरूआत कंदे इमाम जी सीरत ऐं किरदार खे निर्वार कंदा आहिनि ऐं ॿिए तरफ़ इमाम बारगाहों ते अलम खे निशान करे करबला जी अज़ीम यादगार निशानी जो तहफ़ुज़ जो अज़म कयो वेंदो आहे। शिकारपुर शहर जी ताज़ियादारी केतिरी पुराणी आहे इन लाइ मुख़्तलिफ़ रवायतूं ऐं तारीख़ी हवाला नज़र खां गुज़रिया आहिनि, मगर तहक़ीक़ जे ॾुखे पेचरे ते इहो मौज़ू घटि ई आयो आहे, तॾहिं त हिन वक़्त ताईं के बि मुस्बत राया साम्हूं अची न आहिनि सघिया। सिंध अंदरि आज़ादारी ताज़ियादारी जी इब्तिदा लाइ बि कुझु मुतज़ाद राया साम्हूं आया आहिनि। मोहतरम डॉक्टर मिर्ज़ा इमाम अली बेग पंहिंजी PhD वारे थीसिस जेका सिंध जी आज़ादारी जे नाले सां शाया थियल आहे जे सिफ़े 373 ते सिंध में पहिरियों ताज़ियो फ़क़ीर जे पिड़ जे नाले वारे खे करार ॾींदे या निशानदी करे थो त सिंध में पहिरियों ताज़ियो 1782 ईस्वी धारे में तयारु थियो। साॻे हवाले सां मोहतरम नसीर मिर्ज़ा पंहिंजे हिक कालम सिंध में ताज़ियादारी जी इब्तिदा सिंध अंदरि पहिरें ताज़िए खे हैदराबाद वारे फ़क़ीर जे पिड़ खे करार ॾिनो हो। सिंध में बाक़ाइदा ताज़ियादारी त टालपुर हुकुमराननि जी सरपरस्ती में शुरू थी, पर इन जी इब्तिदा टालपुरनि दौर खां केतिरियूं ई सदियूं अॻु सुल्तान महमूद बखरी जे दौरे हुकूमत जे पहिरें ॾींहुं 980 हिजरीअ में रोड़ी शहर जे रिज़वी ख़ानदान जे हिक फ़र्द मोहम्मद शरीफ़ उर्फ़ मोर शाह खां थी। मुल्क अंदरि जिते जिते बि ताज़िया बरामद थींदा आहिनि, पोइ उहो मुल्तान हुजे, हैदराबाद हुजे या सखर रोड़ी हुजे या खैरपुर, सभु पंहिंजी जाइ ते अहमियत रखनि था। उन्हनि जी क़दामत ऐं काठीअ जे कारीगरनि जी लाज़वाल कारीगरी पंहिंजी जाइ ते आहे, मगर शिकारपुर जा पिड़ पंहिंजो सानी नथा रखनि। रंबीअ जे कम ऐं गुलकारी तोड़े कपिड़े जे गुलनि सां सिंगारियल उहे शाहकार ताज़िया शिकारपुर जी पहचान आहिनि। मौजूदा ईंदे शिकारपुर में मौजूदा क़दीमी ताज़ियनि जो ज़िक्र कंदासीं त सभ खां पहिरीं इमाम बारगाह जंगल शाह में रखियल पिड़ ज़हन ते तरी ईंदो। छा त कारीगरनि जी कारीगरी जो आला शाहकार आहे। उहो ताज़ियो 10 मुहर्रम हराम ते राति जो ऐं शाम जो बरामद थींदो आहे। ताज़िए जी तारीख़ ते नज़र कबी त हिन वक़्तु इहो 220 वर पुराणो ताज़ियो आहे जेको सिख कारीगरनि सां गॾु मुस्लमान कारीगरनि तयारु कयो हो। इहो ताज़ियो सैयद अब्बास अली शाह तयारु करायो हो। सने थुले कम सां तयारु थियल इहो ताज़ियो अॼु बि पंहिंजे मट पाण आहे। शिकारपुर जे ताज़ियनि जी तारीख़ जो ॿियो इमाम बारगाह दौलत शाह में रखियल मस्जिद जे नाले सां 5 मुहर्रम ते बरामद थींदड़ क़दीमी पिड़ आहे, जंहिंखे उस्ताद नूर मोहम्मद मुतुलबाणी ऐं उस्ताद ग़ुलाम हुसैन बाबलाणीअ सैयद नूर अली शाह जे चवण ते तयारु कयो हो। अॼु जे दौर में अहिड़ो नायाब कम सां ताज़ियो तयारु करणु नामुमकिन आहे। 5 मुहर्रम ते जॾहिं इहो 160 सालनि खां वधीक पुराणो ताज़ियो बरामद थींदो आहे त ताज़िए खे ॾिसी कारीगर जी साराह करण खां रही नाहे सघिबो। मरकज़ी इमाम बारगाह वारो ताज़ियो सैयद पनाह अली शाह उस्ताद अमीर बख़्श बाबलाणी खां ठारायो हो। मज़कूरा ताज़ियो अवल ज़िक्र कयल ॿिन्ही ताज़ियनि खां पोइ जो आहे, मगर छा त ठहियल आहे जो वेठे ॾिसिजे ऐं कारीगर जे ऐन उन वक़्तु कारीगरी खे साराहिजे जंहिं वक़्तु असांजूं दिलियूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी गम सां भरियल हूंदियूं आहिनि। मां सम्झां थो त अहिड़ो नायाब ताज़ियो शायदि ई वरी ॿिए हंधि किथे हुजे। जेतिरो क़दीम आहे ओतिरो ई वज़नी ऐं ख़ूबसूरत पिणु। पंहिंजी तिर्ज़ जो ही वाहिद ताज़ियो आहे जेको हक़ीक़ी माना में खट ते डोलीअ जी तिर्ज़ ते ठहियल आहे ऐं अहिड़ो ताज़ियो शायदि ई ॿिए किथे कंहिं ठाहियो या कंहिं ठहिरायो हुजे। इमाम बारगाह भिटाई जो उतारो जो ताज़ियो 1902 ईस्वीअ में शिकारपुर जे काठी जे कारीगरनि तयारु कयो। शबीह रोज़ा इमाम हुसैन अलैहिस्सलाम वारो इहो ताज़ियो क़ाइमदीन शेख तयारु करायो।
ऐं इमाम बारगाह जो बुनियाद रखी मजलिस अज़ा जो बुनियाद विधो। उस्ताद शवाब हुसैनी ॿुधाए थो त ही उहो दौरु हुयो जॾहिं अंग्रेज़ सरकार तरफ़ां 4 दीवारी अंदर ई आज़ादारी करण जी इजाज़त हूंदी हुई। अहिड़े माहौल में बि सदर जहिड़े इलाइक़े मां जिते अंग्रेज़नि जो वॾो होल्ड हूंदो हो, उतां अवल हिकु ताज़ियो 5 अलमनि सां कढणु ऐं बाद में सेज निकिरणु का घटि ॻाल्हि न आहे। क़ाइमदीन शेख, रांझन फ़क़ीर, ख़लीफ़ो पीर बख़्श, मोहम्मद हुसैन शेख ऐं ग़ुलाम अब्बास शेख जूं इब्तिदाई कोशिशूं अॼु वधी वण थी चुकियूं आहिनि। इमाम बारगाह 5 पीर जो ताज़ियो वज़नी ऐं ख़ूबसूरत ठहियलु हूंदो हुयो। चवनि था त उस्ताद बुफल दाए, उस्ताद ग़ुलाम हुसैन बाबलानी, उस्ताद गोस बख़्श मुतलबानी ऐं उस्ताद ग़ुलाम रसूल मुतलबानी गॾिजी तयारु कयो हो। हाथीदर तां जॾहिं बरामद थींदो हुयो त ज़ियारत मां अखियूं ई न ढापंदियूं हुयूं। हिकु सुर्ख खां घटि में घटि 6 खां 8 माण्हू तवाफ़ कराईंदा हुआ। मरहूम फ़क़ीर अब्दुल रशीद तस्दीक कई हुई त 1973 में ओचितो बाहि लॻण सबबि शिकारपुर जे ख़ूबसूरत तरीन ताज़ियनि मां हिकु अहम ताज़ियो शहीद थी वियो। 2-4 ॾींहं खणी माहौल में माठार आई, सोगवार फिज़ा में वधीक ॾुख जी लहर छांइजी वई, मगर पोइ बग़ैर कंहिं फ़र्क़ जे शहर जा काठी जा नाले वारा कारीगर उस्ताद मुनीर बाबलानी, उस्ताद रऊफ़ सूमरो, उस्ताद हादी बख़्श दायो, उस्ताद हमीद मुतलबानी, उस्ताद अली रज़ा बाबलानी, मोहम्मद इसहाक़ दायो, फ़क़ीर अब्दुल रशीद सूमरो, मुश्ताक दायो ऐं दीदार दायो अची इमाम बारगाह में वेठा। उस जे तिड़के ते ताज़िए जो मंझो तयारु थियो। लगातार 2-3 साल कमु हलियो ऐं ताज़ियो तयारु थियो। अॼु साॻियो ई ताज़ियो चेले में इमाम हुसैन अलैहि सलाम ते बरामद थींदो आहे। इन खां अलावा हिकु ताज़ियो जेको 40 साल अॻु फ़क़ीर अब्दुल रशीद तयारु कयो, सो 10 मुहर्रम हराम ते राति ऐं ॾींहं जो बरामद थींदो आहे। इमाम बारगाह शाह हुसैन बुखारी जिन ॾींहंनि में उस्ताद बुफल दायो पंहिंजे साथियुनि सां इमाम बारगाह 5 पीर में ताज़ियो तयारु करे रहियो हो, 3 ॾींहंनि में राति जो इमाम बारगाह शाह हुसैन बुखारी में पाण अकेले सिर ताज़ियो तयारु करणु लॻो। ताज़ियो तयारु थी बरामद थियो त माशाअल्लाह लियाक़त अली मुग़ल ॿुधाए थो त इन ताज़िये जो कुझु हिसो 1927 ईस्वीअ में बाहि लॻण सबबि शहीद थियो हो, जेको वरी खानपुर ॾिनो वियो। तंहिंखां पोइ हितां सेज बरामद थियणु लॻी। हिन वक़्तु इमाम बारगाह मां ताज़ियो, सेज ऐं जूलो बरामद थींदा आहिनि। मज़कूरा ताज़ियनि खां अलावा इमाम बारगाह दरगाही शाह, इमाम बारगाह शाह नजफ़, इमाम बारगाह काज़मीन, इमाम बारगाह हैदरी वग़ैरह मां क़दीमी ताज़िया बरामद थींदा आहिनि। मजमूई तौरु शहर जे 5 इमाम बारगाहनि मां मुहर्रम हराम में क़दीमी जुलूस, मजलिस अज़ा जो सिलसिलो, झूला, सेजूं, मेहंदी जी राति ऐं अलम जी राति जा जुलूस, शबीहूं ऐं नंढा वॾा ताज़िया इमाम हुसैन अलैहि सलाम सदन कुटुंब ऐं वफ़ादार साथियुनि जी आज़ादारी जे सिलसिले में पंहिंजे मुनासिब ॾींहं ते बरामद थींदा आहिनि। ऐं हाणे चेले में इमाम हुसैन ते शहर मां केतिरा ई ताज़िया बरामद थींदा आहिनि। ताज़ियनि, झूलनि, सेजनि ऐं शबीहनि में गुलनि जो शाहकार कमु पंहिंजी नोयत जो आला ऐं बेमिसाल नमूनो आहे। माज़ी में त शिकारपुर अंदरि ताज़ियनि ते लॻंदड़ गुल बि काठी जा हूंदा हुआ, पर हाणे कपिड़े जा गुल ताज़ियनि जी सूंहं थियनि था ऐं लगातार 6 खां 8 महीननि या 1 साल जे मुसलसल महिनत जे नतीजे में केतिरनि ई मरहलनि मां निकिरण खां पोइ उहे गुल तयारु थींदा आहिनि। शिकारपुर अंदरि मातम बर्पा कराइण ऐं नुहा ख़्वानी में शिकारपुर जे माण्हुनि जूं वॾियूं महिनतूं थियल आहिनि। ईद उल अज़हा खां पोइ मुसलसल 3-4 कलाक नुहनि खे चवणु ऐं हर रोज़ु मातम करण का घटि ॻाल्हि न आहे। सैयद नूर अली शाह अंजुमन नूर नूरानी जी सालारी कंदो हो त ग़म छाइजी वेंदो हो। सैयद कंबर अली शाह नुहा पढ़े त ख़लकर वारे बाग़ अली ऐं ग़ुलाम रसूल थईं अंजुमन रज़ाकार हुसैनी वारा पंहिंजा लिखियल नुहा पढ़ंदा हुआ त माण्हुनि मथां अजीब कैफ़ियत तारी थी वेंदी हुई। ज़मार यार मोहम्मद समो, मौला बख़्श, ज़मार कोड़ल, करीम बख़्श ऐं धणी बख़्श समो अंजुमन हैदरी तरफ़ां मातम में नुहा ख़्वानी कंदा हुआ। सभ खां अहम ॻाल्हि इहा बि आहे त शिकारपुर में मंगणहार फ़क़ीर पंहिंजे सुरनि में ज़ारी चई माहौल में जेको गिरियो पैदा कंदा आहिनि, तंहिंजी छा ॻाल्हि कजे। अॼु बि मंगणहार फ़क़ीर सुरनि में ज़ारी चई ख़लकर वारींदा आहिनि। मरहूम ग़ुलाम अली चन्ना, मरहूम मौला बख़्श अबड़े ऐं मरहूम सैयद मुनीर शाह जो मजलिस पढ़ण जे हवाले सां अहम ख़िदमतूं थियल आहिनि। शहर अंदरि हादी बख़्श अबड़ो बि सिंधी ऐं सराइकी ॿोलियुनि में वॾे अरसे ताईं मजलिसूं पढ़ंदो हो। न सिर्फ़ु एतिरो पर केतिरा ई शहर ऐं ॿाहिरां जा ज़ाकिर पंहिंजी इबादत करण में मसरूफ़ आहिनि। 10 मुहर्रम ते फजर महिल शिकारपुर जी इमाम बारगाह करबला मौला मां अकबर ॾे आज़ान नुहो पढ़ियो वेंदो आहे त लिंग कांडार जी वेंदा आहिनि। नुहो पढ़ण वक़्तु अजीब मंज़ूर हूंदो आहे। 10 मुहर्रम हराम जे मंझंदि जो जॾहिं करबला मौला वारो ताज़ियो मोमिननि जे कुलनि ते हूंदो आहे त हर साल समूह ख़ानदान जे शाइर मीर ग़ुलाम अब्बास जो लिखियल ई नुहो पढ़ंदा आहिनि।
अॼु सारो साथ हुसैननि जो करबल में कुसजण आयो आहे, पाकनि खे बेसाण करे इस्लाम बचाइण आयो आहे। कन में जो हुसैन का ॻाल्हि कई, ख़ुदि असगर पाण घुरियो, डुक पाणीअ जे एवज़ हुरमल असगर खे तीर लॻायो आहे। शिकारपुर जो क़दीमी आज़ादारी वारो सिलसिलो अॼु बि उन ई जोश ऐं अक़ीदे सां जारी आहे, जंहिं अक़ीदे जे इज़हार में इहो शुरू थियो हो। अहिड़ा सिलसिला तेसीं ताईं क़ाइमु रहणा आहिनि जेसीं ताईं हीअ काइनात पंहिंजे वजूद खे क़ाइमु रखंदी ईंदी। उमेद आहे तव्हांखे मुंहिंजी हिन नंढी कोशिशि ज़रूरु पसंदि आई हूंदी। हिन वीडियो खे दोस्तनि ताईं शेयर करियो ऐं असांजे चैनल इंट्रस्ट एक्सप्लोरर खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।